जॾहिं बचपन हुयो नंढपिण हुयो त असां ॿुधियो आहे त तव्हां एक्टिंग खां पहिरीं काफ़ी मिमिक्री बि कंदा हुयो। मिमिक्री बि कंदी हुयसि ऐं मुंहिंजो जेको वॾो भाईजान आहे, भाउ मुंहिंजो, उहो मूंखे ॿुधाईंदो आहे त हुन वटि हिकिड़ो प्रोजेक्टर हूंदो हुयो। उन ठीकु ज़माने आहे। में त आई डोंट नो VHS वग़ैरह बि शायदि न हूंदा हुया, कैमरास डिफरेंट हूंदा हुया, प्रोजेक्टर हूंदो हुयो जंहिं ते हुन मूंखे रिकॉर्ड कयो हुयो। उनमें हू मूंखे ॿुधाईंदो हुयो त हथ में का लकुड़ जले ऐं मां माण्हुनि खां इंटरव्यू कंदी हुयसि, ॻाल्हाईंदी हुयसि। अच्छा। माइक मूंखे त ॾिसी छॾियो हूंदो कंहिं शो वो में, त हू मूंखे अक्सर खिलंदो आहे, चवंदो गज़ल तुंहिंजी रिकॉर्डिंग्स पयूं आहिनि मूं वटि नंढपण जूं, जॾहिं तूं ॻाल्हाईंदी हुईं माइक जले करे, ॻाल्हाइण बि कोन्हे। अच्छा, नंढो ॿार तो ई मासूम हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिंखे कॉपी कंदो आहे। कंहिंखे तव्हां ॾिसी ऐं पोइ माना कि चओ त मां बि होस्टिंग कयां। आई डोंट नो कंहिंखे मूं ॾिठो हुयो, को शो तव्हां ॾिठो हूंदो, कुझु यादि कोन्हे मूंखे, त यादि बि कोन्हे, हू त भाईजान यादि करायो त इहो बि कमु कंदे हुए। अच्छा, मतलब बिल्कुलु तव्हां नंढा हो, तव्हांखे सम्झी कोन हुई। न सम्झ त हुई यकीनन, तॾहिं त मतलब उहा यादि नाहे, एतिरा नंढा हो जो तव्हांखे यादि नाहे। उहो शायदि मूंखे इलाही सारी ॻाल्हियूं तव्हांजे भाउ या जी मुंहिंजो भाउ जेको आहे उहो उनमें मुंहिंजी एज में काफ़ी डिफरेंस आहे। अच्छा, ऑलमोस्ट 23 इयर्स काइंड ऑफ। त हू जेको मुंहिंजो सेकेंड फादर वांगुरु सही ईअं आहे। मां सभिनी खां आई एम द यंगेस्ट अमंग माय 9 सिबलिंग्स। त हू सभई मुंहिंजा जेका आहिनि 8 जेका आहे न मदर फादर्स, उहे अम्मा बाबा जे अलावा उहो मूंखे इहे पैम्पर मूंखे कयो मुंहिंजे सिबलिंग्स। त भाईजान ॿुधाईंदो आहे त तूं हीअं कंदी हुई या हीअं कंदी हुई, बाक़ी अम्मा जी इलाही मतिलबु दड़का खाधा आहिनि मिमिक्री ते, नकल जे लाइ वो आहे कंहिंजी, घर में केरु ईंदो हुयो। अच्छा, मां ऑब्ज़र्व ॾाढो कंदी हुयसि त कीअं थो ॻाल्हाए, कीअं थो एक्शन करे, कीअं थो हीअं करे। मूंखे लॻे थो कंहिंजी इन मिमिक्री कराइणी पवंदी तव्हांखे। उहे जेके बचपन जी जेके यादूं आहिनि उहे थोड़ी ताज़ा थी वञनि त कीअं कंदा हो तव्हां? कॾहिं असां वेठा हूंदा आहियूं न, कॾहिं सिंधी पूरो हिकिड़ो हूंदो आहे पंहिंजो ग्रुप, हुनमें कॾहिं केरु तंग कंदो आहे, चवंदो मां ईअं मतिलबु आदत आहे न हिकिड़ी त ईअं बेख़्याली में मां चवंदी आहियां त अच्छा हू अची करे न कीअं पई ॻाल्हाई न ईअं करे, अच्छा गज़ल वरी कर मुंहिंजे न ईअं दड़का न खारायो, एंजॉय कंदा वाकई। मतलब इहो बि जेको आहे उहो तव्हांजो साइड आहे ज़बरदस्त। अच्छा, ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं त तव्हां जीअं ॻाल्हि में पंहिंजी ॿुधायो त तव्हां माशाल्लाह 9 सिबलिंग्स आहियो। माशाल्लाह। सो घर में ज़ाहिरी ॻाल्हि आहे का अहिड़ी मेमोरी हूंदी पंहिंजनि भाइरनि सां या भेणुनि सां जेका तव्हां शेयर कयो? हिकिड़ा बेसिकली मुंहिंजा जेका सिबलिंग्स आहिनि, सिर्फ़ु हिकिड़ो मुंहिंजो भाउ जेको कैनेडा में आहे उनजो ई मुंहिंजो थोरो घटि एज डिफरेंस आहे। अदरवाइज़ मुंहिंजा सिस्टर्स ऐं मुंहिंजो जेका भाउ वॾो आहे, वी आर 7 सिस्टर्स एंड 2 ब्रदर्स। त उहे सभई मूंखां एज में काफ़ी डिफरेंस आहे। त हुननि मूंखे मुंहिंजो नंढपण हुननि सां कोन गुज़रियो आहे। मुंहिंजो नंढपण मुंहिंजी भाइटी भाणेजियुनि उन्हनि सां गुज़रियो आहे। अच्छा। जी मुंहिंजी जेकी वॾी बाजियूं आहिनि, सिस्टर्स आहिनि, उन्हनि जी जेके ॿार आहिनि, छो उन्हनि में मूं में घटि डिफरेंस हुयो। त मुंहिंजी बेसिकली सुठियूं मज़ेदार जेको क्राइम बडीज़ जेका आहिनि उहे मुंहिंजे नीस एंड नेफ्यूज़ आहिनि, उन्हनि सां मुंहिंजो वधीक टाइम गुज़रियो आहे। मुंहिंजी सिस्टर्स सां उन्हनि सां थोरो एतिराम वारो हिकिड़ो, अच्छा, वॾियूं आहिनि मूंखां। सही।